बाह झले मुख तारींदा विच सीरम पार उकारींदा। बाह झले मुख तारींदा विच सीरम पार उकारींदा। बाह झले मुख तारींदा विच सीरम पार उकारींदा। वाव कयो वेचारो आहे तूफानन खे टारींदा। वाव कयो वेचारो आहे तूफानन खे टारींदा। लहरुन विच में मेरी पुराणी, लहरुन विच में मेरी पुराणी हाथी सहकारींदा। बाह झले मुख तारींदा विच सीरम पार उकारींदा। बाह झले मुख तारींदा विच सीरम पार उकारींदा। हिय भर हुआ भर जानो सुञाणो कश्ती किनारे लाईंदा। हिय भर हुआ भर जानो सुञाणो कश्ती किनारे लाईंदा। साजन मुंहिंजा समरथ आयो, साजन मुंहिंजा समरथ आयो पंहिंजो बिरद संभालींदा। बाह झले मुख तारींदा विच सीरम पार उकारींदा। बाह झले मुख तारींदा विच सीरम पार उकारींदा। मौज तिखी महराण में आहे वांझी वंझ संभारींदा। मौज तिखी महराण में आहे वांझी वंझ संभारींदा। ॿुधां थी मंज़िल औखी आहे, ॿुधां थी मंज़िल औखी आहे रहबर राह ॾेखारींदा। बाह झले मुख तारींदा विच सीरम पार उकारींदा। बाह झले मुख तारींदा विच सीरम पार उकारींदा। कथाऊं आहे पर ॿिए तरफ़ वरी आदमशुमारी यानी जनसंख्या, गरीबी, बुख बेगारी, गंदगी, दहशतगर्दी ऐं ॿियनि सामाजिक कुरीतियुनि जे करे भारत जो दर्जो ॿियनि मुल्कनि जी भेट में थी करे हेठि आहे। इन करे असां सभिनी जो बि इहो ई फर्ज़ आहे त जेतिरो थी सघे भारत जो शान बुलंद करण जी हर संभव कोशिश करियूं। पंहिंजे देश खे साफ़, सुंदर ऐं शोभावान बणाइण में पंहिंजो पूरो योगदान ॾियूं। असांजे राष्ट्रपिता महात्मा गांधी जी हलायल मुहिम स्वच्छ भारत में पंहिंजो पूरो योगदान ॾियूं। समाज में जिते भी गंदगी ॾिसूं उते सभु मिली जुली करे उन गंदगी खे दूर करियूं। असांखे पूरो यकीन आहे त तव्हांजी हिकु कोशिश सां समाज जा घणाई शख्स जुड़ी करे साम्हूं ईंदा ऐं स्वच्छ भारत अभियान में पूरो सहकार कंदा। छाकाणि त सफ़ाई या स्वच्छता जो तमामु वॾो महात्म आहे। असांजे सिंधी शाइरी जे सरताज शायर श्री बच्चोमल सामीअ पिणु फरमायो आहे त सफ़ाईअ जो सुख कहिड़ो चवां ज़बान सां, समझी ॾिस सामी चवे तूं करे अंतर्मुख त कोट जन्म जा दुख मिटजी वञे मन को। त साथियो, इन मौके ते असीं सभु गॾिजी इंतजाम करियूं त असीं सभु स्वच्छ भारत मुहिम में शामिल थी करे पंहिंजे देश भारत खे सुंदर रूप ॾेई सॼे संसार में पंहिंजी हिकु मिसाल क़ाइमु कंदासीं। आमीन।
करना चाहिए से दादा मोती भक्त्यानी फ्रीडम फाइटर। रश्मि जी गुलदस्ता, रश्मि जी गुलदस्ता और शॉल। ठाकुर जी ॻाल्हाए असांजे विच में सिंधी स्वतंत्रता सेनानी दादा मोती भक्त्यानी भी मौजूद आहिनि। असां उन्हनि जो स्वागत थो कयूं। मंत्री साहब सां रिक्वेस्ट कंदासीं दादा जो बोले ॾेई स्वागत कंदासीं। रश्मि जी असांजे मंत्री साहब का स्वागत कंदी। असां मंत्री जी रिक्वेस्ट कंदासीं त दादा के सम्मान पत्र दीदा हिकिड़ो। असां चाहींदासीं खर दादा मोती भक्त्यानी भी असांजे विच में शेयर कनि। दादा मोती भक्त्यानी भाई भाव जो हरे कृष्णा हरे रामा। अभी 10-15 दिन हुआ तो टाइम्स ऑफ इंडिया ने सर्वे किया है। तो पहले 202 में हम लोगों को मीटिंग हुई थी तो दिल्ली में 8 फ्रीडम फाइटर्स थे। अभी 10-15 दिन हुआ टाइम्स ऑफ इंडिया ने सर्वे किया है तो बोल रहा है देयर इज ओनली वन सी फ्रीडम फाइटर अलाइव, मोती भक्त्यानी फ्रॉम दिल्ली, न्यू दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद। मां ॿियो वधीक त कुझु चई नथो सघां, बसि तव्हां आशीष कजो जे असांजा सभु सिंधी जेके आहिनि से हमेशह ख़ुशि रहनि। मां जकार्ता वियो हुउसि, उतां बालीअ वियुसि। बालीअ में सिंधी आहिनि, उते मुस्लमान अलाउ कोन्हे, ओनली हिंदूज़। जिते श्री रामचंद्र ने उधर लड़ाई की थी
बाली तो आप लोगों ने सुना होगा, जकार्ता से हवाई जहाज में एक घंटा लगता है। और वो अंडमान निकोबार गया तो वहां हमने देखा तो सिंधी लोग जितने भी हैं सब सुखी है। और जयपुर में गया तो कोई भी सिंधी जो है एक तो कभी भीख नहीं मांगेगा, चाहे मर जाए लेकिन भीख नहीं मांगेगा। और दूसरी बात, सिंधी रक्षा नहीं चलाता है, कोई भी सिंधी रक्षा नहीं चलाता है। यहाँ पूरा मुल्क हम घूम के आए हूँ, वहाँ सब देखा है, सब सिंधी लोग खुश है। तो इसीलिए हमारे आशीष है एज ए फ्रीडम फाइटर, आप लोग सब सुखी रहो। लेकिन आपस में एक खराब चीज हम लोगों में सिंधी में लोग है, जो हम लोगों में यूनिटी नहीं है, वो बहुत खराब चीज है। हम लखनऊ गया तो लखनऊ में चीफ सेक्रेटरी ने हमको बुलाया था किसी काम के लिए। तो जब भी हमने मीटिंग उसके साथ खत्म हो गई तो जब भी हम निकलते थे तो उसका स्टेनोग्राफर मिस्टर कृपालाल बैठा था। तो हमारी आदत है, जहाँ हम सिंधी देखता हूँ हमको बहुत खुशी होती है और हम उनसे सिंधी में बोलता हूँ हरे कृष्णा हरे रामा। तो हमने उनको बोला राम राम, तो हमको अंग्रेजी में बोलता है यस बाजूवान। सुनो बात, तो ये जो बैठा था अपना चीफ सेक्रेटरी, उसने ये मार्क किया, उसने इनको बुलाया, बोलता है तुमको पता है ये कौन है? बोलता है साहब हमको तो कुछ पता नहीं है, ये आपका सिंधी है। उसने आपको राम राम किया तो आपने बोला बाजूवान। इतना तुम लोगों को शर्म नहीं है? तो ये सिंधी है तो कम से कम उन लोगों को उसको बैठने की जगह दूं। हमारे जगह में अगर पंजाबी कोई होता, सरदार होता, पंजाबी होता, मद्रासी होता, तो वो फटाफट अपनी भाषा में बात करेंगे, चाहे कौन सा उसका बाप बैठा रहे, दे डोंट केयर, वो अपनी भाषा में बात करेंगे। लेकिन हम लोग को हिंदी सिंधी लोगों में ये खराब आदत है, ये मिटाना चाहिए हम लोगों को। अच्छा, दूसरी बात, हम अपना एक्सपीरियंस बताता हूँ। आई एम 92 ईयर्स ओल्ड, अपना एक एक्सपीरियंस बताता हूँ। जब भी आपका कोई अर्जेंट काम पड़े, कभी भी नीचे वालों के साथ मत जाना। नीचे माना जो उनके टॉप बॉस है उससे नीचे जितने भी है, आपका काम नहीं होगा, जो होने वाला होगा वो भी नहीं होगा। इसीलिए आपका कोई अर्जेंट काम है तो इमीडिएटली यू गो टू टॉप, वो आपका काम जरूर हो जाएगा। क्योंकि जो टॉप चढ़ा है उसने सब नीचे का पता लगा के तब ऊपर चढ़ा है, ऐसे नहीं चढ़ा है ऊपर, डायरेक्ट ऊपर नहीं होता है। इसीलिए ये ख्याल रखना, कभी भी आपका कोई अर्जेंट काम पड़े यू गो टू टॉप। जो डिपार्टमेंट का जो पूरा बड़ा बॉस है सीधा उसके पास जाओ, आपका काम जरूर होगा। ये हमारा एक्सपीरियंस है 92 ईयर्स का, ये आप ख्याल रखना, आपका काम जरूर होगा। नीचे वालों के पास जाएगा तो आपका काम जो होने वाला होगा वो भी नहीं होगा। बस ये हमारा एक्सपीरियंस है जो आपको बता देता हूँ। हाणे असां मंत्री साहब सां रिक्वेस्ट कंदासीं कि जोत बारनि में असां चाहींदासीं सिंधी अकादमी जे पारां मिस्टर रमेश किशन में अचनि था, समाज सिंधी जा एडिटर श्री श्रीकांत भाटिया ऐं न्यू दिल्ली प्लेयर्स जा डायरेक्टर श्री प्रकाश भाटिया। मंत्री जी जोत
असां शुक्रगुज़ार आहियूं अपने असांजे सभिनी महिमाननि जा। मंत्री साहब असां लाइ इजाज़त था वठनि। नमस्कार। चओ हरे राम। तोलाराम तोलाणी असांजा गृह मंत्री, देश जा गृह मंत्री ॾाढी वॾी ॻाल्हि चई विया आहिनि। देश खे अॻिते वठी हलो। मूंखे त लॻे थो ऑर्डर ॾेई विया आहिनि। साईं मंत्री आहिनि, ऑर्डर बि ॾेई था सघनि। मां केरु आहियां? ओहो, मां त तव्हांखे ॿुधायो ई कोन। मां बि तव्हां मां ई हिकु आहियां। तव्हां मां ॾिसो, तव्हांजो ई रूप आहियां। हीअं सम्झो त तव्हांजे अंदर जी आवाज़। असां जॾहिं बि कोई ग़लति कमु कंदा आहियूं त असांजे अंदर जी आवाज़ असांखे रोकंदी ज़रूरु आहे। हीअ ॻाल्हि बि आहे। असां हुनजी केतिरी बि रोक। हाणे तोलाराम तोलाणी जी ॻाल्हि कयूं था। असांजा मंत्री साहिब, हुननि जे अंदर जी आवाज़ बि इहो ई थो चए। करणी त तोखे पंहिंजी तरक़ी आहे ऐं ॻाल्हि करे थो देश जी तरक़ी जी। हाणे बि तव्हां सां कूड़ ॻाल्हाए वियो आहे। वञिणो तो हुयो घर ऐं ज़ाल खे ॿुधाइणो हुयो त मां मंत्री ठही वियो आहियां। ऐं तव्हांखे चई वियो आहे ज़रूरी मीटिंग में वञा थो। वाह मिनिस्टर वाह। हलो असां सभई मिली करे ॾिसूं था मंत्री साहिब जा रंग। अरे ॿुधे थी, अरे मूंखे पोर्टफोलियो मिली वियो आहे। छा एयरपोर्ट में ॾिनो आहे? हाणे त साईं बैठे हवाई जहाज वठी छॾियो। ख़बर आहे हाजी वठण कहिड़ो परे थो वञिणो पए। हल चढ़िया चढ़िया त मूंखे चढ़ो थो छो? हिकु दफ़ो समझी ॻाल्हि थो करे त मूंखे चढ़ो थो। चढ़िया डफर चढ़े जी औलाद ॻाल्हि ॿुध। एयरपोर्ट न मिलियो आहे, मूंखे पोर्टफोलियो मिली वियो आहे। यानी ऑटो मिली वियो आहे। पौधो साईं मुझे पौधो मिलियो है। चढ़िया चढ़े जी औलाद डफर। पौधो न ऑटो यानी मां मिनिस्टर थी वियो आहियां। मिनिस्टर नहीं है? हाँ। मतलब मां मिनिस्टर नौकर। हाँ, ये ॻाल्हि थी न। हाणे त साईं मुंहिंजी एमआरपी वधी गई आहे। हाँ, तुंहिंजी एमआरपी छा? साईं एमआरपी अरे कुरकुरे में हेठा मन लिखल जी आहे। वो ये पे साईं एमआरपी माजी रेट वैल्यू। हाँ साईं माजी एमआरपी मतलब मार्केट में वधी गई आहे। हाँ, ये ॻाल्हि त आहे। तो मां मिनिस्टर नौकर है ना। हाँ, बिल्कुल वधी वई आहे तुंहिंजी भाई। हाणे त माजी बताए दो। हाँ, छो हल अंदर दफ़ा दे अंदर। मां जूतनि जो मां ॾींदो त हल अंदर। बाक़ी दोस्त सां गॾु डाजे में छा आयो आहे, पघार वधाए छॾियो। पगार बताई कोन ए चाचा मुंहिंजो खणी वेंदो टे हितां। पानी बुफी खणी ईंदे हिते रख। निकर हितां वञा दे। पघार वधाए छॾियो तो डाजे में न चुराए जूतनि सां मारने
कहाँ वियो आराम था से वियो साईं, आराम सां। आराम सां ई आहियां मां आराम सां ई आहियां सूर न टंग वई छॾा। कोने बाबा हल में हूंदो। जबरदस्ती आहे कोने भाई अरे पत्थर में हूंदो। हाणे पइजी वेंदो कोने भगवान मां भाषण ॾेई थो अचां गले में सूर। मां ख़राब सम्झो पागल आहे छा हे ॻाल्हि छा आहे हे अॼु सेवा थी थिए मुंहिंजी ॻाल्हि छा आहे ॿुधाए अजी ना हा न मां मार्केट वियसि। पोइ त रोज़ वेंदी आहियां कहिड़ो दमागो ॾींहुं न वई आहीं मां मार्केट वियसि। हा त नई ॻाल्हि ॿुधाए उते ना हिकिड़ी दुकान आहे। त मार्केट में दुकान ई हूंदा आहिनि साड़ी जी दुकान आहे, साड़ी जी। त पोइ ते ना साड़ी जी सेल लगी आहे। सेल हाँ सेल। ए साड़ी ना घुरिजे वरना मां तुंहिंजो वरना छा वरना वठी ॾींदो साईं एतिरनि सालनि खां वठी तॾहिं नहीं आहे हाणे छा वठी ॾींदो साईं छोड़ो के होता छा कम आहे। कम छा आहे गुस्सो करे सभु बुलाए छॾियो छा आहे हा यादि आहे वे तो ॾाढी ज़रूरी ॻाल्हि ॿुधाइणी आहे भई